अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देश। त दर्दनि जे देश जी तारीख़ जो ऐलान हलण जी तारीख़ जो ऐलान थी वियो आहे। त हिन जी पहिरीं क़िस्त कॾहिं हलंदी त तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त दर्दनि जो देश काफ़ी महीननि खां सिंधी मीडिया में ट्रेंड में आहे। त हीउ ड्रामो काफ़ी शो देर एतिरी करे रहियो आहे। त हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदा त हिन ड्रामे खे कॾहिं केटिन ते हलायो वेंदो। त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त हिन ड्रामे जी जेका केटिन ते हलण जी तारीख़ आहे उहा आहे 20 जुलाई या 18 जुलाई। हुन खां अलावा 15 जुलाई ते हली थो सघे, पर हिन जी जेका कंफर्म डेट आहे उहा आहे 20 जुलाई ते हिन ड्रामे खे हलायो वेंदो। त हिन ड्रामे जो इंतज़ारु ख़तमु थींदो। जंहिं ड्रामे में तव्हांखे हाजन टिमू असद कुरैशी ज़ुल्फ़िकार बुर्दी अब्बास गुलदाणू ऐं ॿिया बि केतिरा ई सिंध जा बहितरीन सीनियर अदाकार हिन ड्रामे में शामिल। त हिन ड्रामे खे 20 जुलाई ते केटिन ते हलायो वेंदो। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।